तारीख़ ऐं तक़दीर ॾिनी पक्का जो सिंध संवारे उहो जींदो रहंदो। सभई वाजिबुल एहतराम क़ाबिल एहतराम दोस्तो, अस्सलाम वालेकुम। जीए सिंध। सब खां पहिरियां ई तहे दिल सां शुक्रगुज़ार आहियां मिस्किन माजू, जावेद इक़बाल ऐं नूरदीन ख़ासकरी, खान सराई ऐं ॿियनि दोस्तनि जो जिन ही मेलो मचायो ऐं असां पाकिस्तानियुनि खे बि सिंध सां ॻंढियो। हीअ सॼी सिंध सक़ाफ़त जी मल्हाइण जे लाइ पुरअज़म आहे। तीअं असां पाकिस्तानियुनि जी शुरूआति कई आहे सॼी सक़ाफ़त जी भरपूर नमूने सां मल्हाइण जी। असांजी सिंध जी सक़ाफ़त 5000 साल पुराणी आहे। असां सिंधी सिंध जा वारसा आहियूं। असां सिंधी क़ौम खे हिकु क़ौम थियणो पवंदो। पोइ असां ज़ातियूं करे क़ौमूं बणाए वेठा आहियूं, ख़ासकरी क़ौम, पालारी क़ौम, फलाणी क़ौम, फलाणी क़ौम। पर असां क़ौम सिंधी आहियूं। इहे ज़ातियूं आहिनि असां सुञाणप जूं। असां सिंधी क़ौम हिकु आहियूं। पोइ चाहे असांजा हिंदू भाइर हुजनि या मुस्लिम, असां सभु सिंध जा वारस आहियूं। असां सभई सिंधियुनि खे मुतहद थियणो पवंदो, गॾु थियणो पवंदो, नफ़रतुनि खे ख़तमु करणो पवंदो। तफ़रक़ा फ़िरक़ा ॿिए जेके शयूं सिंधियुनि खे टोड़ण जूं हूंदियूं उन्हनि सभिनी खे ख़तमु करे असां उहो साबित कंदासीं। असुलु ॾियारा मल्हाइण जो मक़सदु इहो आहे, सक़ाफ़ती ॾियारा मल्हाइण जो मक़सदु आहे, एकता जो मक़सदु इहो आहे त असां पंहिंजो पाण में ॿधी कयूं, मुतहद थियूं ऐं दुश्मन जेके साज़िशूं आहिनि उन्हनि खे नाकाम करायूं। जेके माण्हू असांजो सिंध जो खाई ऐं सिंध जे ख़िलाफ़ सिंध जे वहदत ते वार था कनि, उन्हनि खे असां इहो ॿुधाइण था चाहियूं त तव्हांजो इहो ख़्वाबु कॾहिं पूरो न थींदो। सिंध हिकु आहे ऐं हिकु रहंदी, इंशाअल्लाह क़यामत ताईं हिकु रहंदी। उहो को माउ जो लाल पैदा ई कोन थियो आहे जो सिंध खे ॿ टुकड़ा कंदो। इंशाअल्लाह ए गैरतमंद सिंधी हिन धरती जी इंच इंच जी हिफ़ाज़त कंदा। ॻाल्हाइण जा घणो कुझु आहे सक़ाफ़त ते ॻाल्हाइण जे लाइ, पर दोस्तनि काफ़ी कुझु घणो सिखिया थी दोस्तनि खां। अॼु हुन प्लेटफॉर्म तां हिकिड़ो ठहिराउ पेश कंदुसि जे असांजे सिंध जे ॿिनि शहीदनि जे ॿिनि फर्ज़ंदनि खे छंछर ते अल्लामा डॉक्टर ख़ालिद महमूद सुमर जे फर्ज़ंद राशिद महमूद सुमरो खे मथां एफआईआर दाख़िल कई वई आहे। अॼु शहीद बशीर ख़ान कुरैशीअ जे फर्ज़ंद सनान ख़ान कुरैशी मथां एफआईआर दाख़िल कई वई आहे। असां भरपूर नमूने सां मज़म्मत था कयूं कि ठहिराउ था पेश मज़म्मत था कयूं ऐं मुतालबो था कयूं त असांजे शहीदनि जे बचड़नि जे मथां एफआईआरूं ख़तमु कई वञनि। इहे एफआईआरूं, इहे जेल असांखे सिंधी माण्हुनि खे इन्हनि पंहिंजी मक़सदु तां नथा हटाए सघनि। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी।